अस्सलाम वालेकुम दोस्तों, हाज़िर आहियूं अॼु हिकु नए वीडियो सां गॾु। दोस्तों, सभ खां पहिरियां त मां तव्हां सभिनि दोस्तनि भाइरनि खे जेको आहे सो ॿुधाईंदो हलां त असीं पहिरियां हिन चैनल ते वीडियोज़ जेके रखंदा हुयासीं उहे हुया असांजा गाननि ऐं स्टेटस सां रिलेटेड। ठीकु आहे, उन खां बाद में इन जे बारे में त मां हिकिड़ो डिटेल हिकिड़ो वीडियो ठाहींदुसि जेको अनकरीब मां हिन ते अपलोड बि कंदुमि। पर रही ॻाल्हि, मां अॼु तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहियां थो त अॼु खां पोइ असीं हिन चैनल ते पंहिंजा जेके आहिनि ट्यूटोरियल वीडियोज़ जेके कुझु ॾींहं पहिरियां असीं हिन ते वोटिंग बि कराई हुईसीं पंहिंजे कम्यूनिटी टैब में। मूं इहो हिकिड़ो रखियो हुयो त असांखे छा करणु घुरिजे अॻिते जे लाइ, छो जो हीउ जेको चैनल आहे हिन में तक़रीबन जेके गाना आहिनि ऐं स्टेटस आहिनि उहे असांजा मोनिटाइज़ नथा थी सघनि, ऐं इहो हिकु असांजे लाइ हिकिड़ो वॾो इशू आहे। ठीकु आहे, उन जे करे असीं इहो सोचियोसीं त हाणे असांखे हिन ई चैनल ते इन ई चैनल ऐं हिन ई प्लेटफॉर्म ते जेको आहे सो असां पंहिंजो कमु जारी रखूं, पर जेको कंटेंट आहे असांजो उहो असांजो जेन्युइन हुजे। ठीकु आहे दोस्तों, उन जे करे अॼु खां बाद में तव्हांखे हिन चैनल ते जेके वीडियोज़ मिलंदा उहो ट्यूटोरियल मिलंदा, मतिलबु त जेके माना कंहिं टीचिंग वग़ैरह सां या माना कंहिं बि अहिड़ी शइ जे बारे में जीअं ॿुधाइबो आहे या कंहिं अहिड़े हिसाब सां इन जे रिलेटेड तव्हांखे वीडियोज़ अॼु खां पोइ हिन चैनल ते मिलंदा। सो उन जे लाइ दोस्तों मां तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त इन जे लाइ असां सां जेको आहे सो कोऑपरेट कंदा ऐं भरपूर असांजो साथ ॾींदा। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। हाणे असीं पंहिंजे वीडियो जी तरफ़ वधंदासीं। दोस्तों, अॼु जेको मूं टॉपिक खयो आहे उहो आहे असांजे बैलेंस जे बारे में। त असीं बैलेंस जो जेको आहे सो बचाव कीअं कयूं। जेकॾहिं हिकिड़ो मिसाल आहे, असांजो कोई पैकेज हूंदो आहे त असां बैलेंस बि असां वटि हूंदो आहे उन महिल मौजूदु। जेकॾहिं असांजो पैकेज हलंदे हलंदे ख़तमु थो थी वञे त उन सां गॾोगॾु असांजो बक़ाया जेको बैलेंस हूंदो आहे उहो बि ख़तमु थी वेंदो आहे। ठीकु आहे, त उन जे लाइ अॼु असीं हिकिड़ी लिस्ट आंदी आहे जंहिंमें तक़रीबन जेके 4-5 नेटवर्क हिते पाकिस्तान में या सिंध में हिते हलंदा आहिनि। ठीकु आहे, त उन्हनि खे कहिड़ा कोड हणजनि सिमुनि ते जेको असांजो पैकेज ख़तमु थी वञे या असांजी डेटा खुलियल हुजे त असांजो बैलेंस न कटिजे ऐं उहो महफ़ूज़ रहे। त असां पंहिंजे वीडियो जी तरफ़ हाणे वधंदासीं। त इन खां अॻु में दोस्तों तव्हांखे हिकु गुज़ारिश आहे त असांजे हिन चैनल ते अगरि तव्हां नवां आहियो त हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। दोस्तों, अचो त हाणे ॾिसूं था त उहे कहिड़ा कोड आहिनि जेके असां हणी करे पंहिंजो बैलेंस जेको आहे उहो असां महफ़ूज़ रखी था सघूं। त असीं हाणे पंहिंजे फ़ोटोज़ वारे ऑप्शन में वेंदासीं। हिन में ही लिखियलु आहे जैज़, जेको मथां मथां खां अचे थो जैज़ जो असीं जेको कोड लॻाईंदासीं उहो *275#। इहो असीं डायल कंदासीं पंहिंजे कीपैड में। ओके, उन खां पोइ आहे असांजो ज़ोंग में असां लॻाईंदासीं *4004#। ओके, इहे जेको कोड आहिनि इहे हणण सां असांजो बैलेंस महफ़ूज़ रहंदो आहे, भले असांजो पैकेज ख़तमु थी वञे या वरी असां कंहिं महिल बि डेटा खोलियूं था कोई अहिड़ो कमु पइजी थो वञे या कीअं। बहरहाल इन खां अॻिते आहे असांजो यूफोन में असीं लॻाईंदासीं *3344#, या ईअं कमी चइजे *3344#। ओके, उन खां बाद में आहे टेलनॉर जे लाइ लॻाईंदासीं *7799#। ठीकु, उन खां बाद में जेको लास्ट में अचे थो असांजो आहे वारिद ते हूअं त वारिद ऐं जेज़ तक़रीबन सेम ई आहिनि, जो नेटवर्क साॻियो आहे, पैकेज वग़ैरह हर शइ साॻियो आहे, पर हिते हिन में जेको आहे सो जुदा जुदा जेकॾहिं वारिद जी सिम आहे त उन ते ही कोड जुदा लॻंदो। ठीकु आहे, उन जे लाइ असीं लॻाईंदासीं *869#। सो इहे कोड आहिनि दोस्तों जेके लॻाए करे असां पंहिंजो बैलेंस महफ़ूज़ रखी था सघूं। त उमेदु कयां थो दोस्तों, ऐं उन खां बाद में त ही मुंहिंजो सभ खां पहिरियों वीडियो आहे, उन जे लाइ तव्हांजी सपोर्ट जी काफ़ी ज़रूरत पवंदी।
दोस्तों उम्मीद करियां थो त तव्हांखे ही वीडियो तक़रीबन सम्झ में अची वियो हूंदो ऐं तव्हांखे पसंदि आयो हूंदो। अगरि तव्हांखे ही वीडियो पसंदि आयो आहे त असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे लाइक करे ऐं शेयर कयो दोस्तनि सां। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी ऐं हाज़िर थींदासीं अॻिते कंहिं वरी नए टॉपिक सां गॾु।